अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल दोलाब जी तव्हांखे मुकमिल कहानी ऐं अपडेट इन नंढड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजो यूट्यूब चैनल अमीर जमाल लिखियल आहे, सब्सक्राइब कंदा। सब्सक्राइब करण सां को आवाज़ जो बेल आइकन करंदो, काफ़ी असांजी हौसला वधाई थींदी ऐं दोस्तों तव्हांखे वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन था करायूं, हलो था पंहिंजी कहाणी जी तरफ़। दोस्तों तव्हां जूं इंतज़ार जूं घड़ियूं ख़त्म थी चुकियूं आहिनि। अॼु राति 7 वॻे दोलाब ड्रामो तव्हां ॿाहिरनि खे ॾिसण वटां मिलंदो। दोस्तों दोलाब ड्रामे खे ॾिसण न विसारींदा, तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे, यानी अॼु राति 7 बजे हलायो वेंदो सिंध टीवी ते। दोस्तों दोलाब ड्रामे जी काफ़ी दोस्त इंतज़ार करे रहिया हुआ, पर दोस्तनि जी इंतज़ार ख़त्म थी चुकी। दोलाब ड्रामो अची चुको आहे। दोस्तों तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे ऐं तमामु ज़बरदस्त कहाणी ऐं सुहिणी शूटिंग। दोस्तों दोलाब ड्रामे जी शूटिंग मीरपुर माथिले में हली रही आहे, बेहतरीन लोकेशन में। ऐं दोस्तों दोलाब ड्रामे जा 2 स्पेल मुकमिल थी चुका आहिनि ऐं 3 स्पेल जी तैयारी हली रही आहे मथे महीने जी 3 तारीख़ ते। दोस्तों दोलाब ड्रामे में सिंध जा बेहतरीन अदाकार कम करे रहिया आहिनि। सईं निशार शाह, उम्मीद अली कलवड़ ऐं आज़म मेघल ऐं एजाज मल्लाह ऐं सिंध जा बेहतरीन अदाकार बिलाल खोखर, खादम खोखर ऐं शमा मंगी मुर्कजान ऐं ॿिया सिंध जा केतिरा ई पुराणा अदाकार बि इन में आहिनि। दोस्तों हिन वीडियो खे शेयर करणु आवाज़ जो कमु आहे। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।